नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त वर्कर वेलफेयर कॉलेज कोटड़ी सेंटर ते एहसास किफ़ालत प्रोग्राम जे पैसनि में 500,000 जी कटौती ते मौक़िफ़ वठण तां सहाफ़ी मुक़द्दर बलोच ऐं उन जी टीम ते हमिलो। जी नाज़रीन तव्हांखे वधीक ॿुधाईंदा हलूं त वर्कर वेलफेयर कॉलेज कोटड़ी सेंटर ते एहसास किफ़ालत प्रोग्राम जे पैसनि में 500,000 जी कटौती ते मौक़िफ़ वठण तां सहाफ़ी मुक़द्दर बलोच ऐं उन जी टीम ते हमलो कंदड़नि जी शनाख्त अली सज्जाद तौरु थी आहे ऐं पुलिस पिणु उन्हनि सां मिलियल हुई। के पैसा तव्हां कटिया आहिनि अंदर केरु मतलब कहिड़े दरिया ॾे कहिड़ो मतलब ॿ टे ॼणा थुलड़ो अच्छा कपिड़ा लटा अच्छा लटा पातल अथसि काटन वारा घणा कटे तव्हां खां 1000 रुपया किथों आया हो NIC शनाख्ती कार्ड किथे अथव पोया पासे NIC ॾेखार 1000 मिलिया थी 11 11.5 किथां मिलिया थी पैसा पहिरीं गाना ॾे बीह करो हाँ काटे क्यों ये मौजूद हमारे साथ ये औरत मौजूद है। इस खवातीन के आपने 500 रुपये काटे, एक मजीद औरत भी मौजूद है उसके भी आपने 500 रुपये काटे। इस मुतालिक आप क्या कहेंगे? पेश किया है कि डिवाइस होल्डर से बात की जाए, लेकिन डिवाइस होल्डर की जाने से कोई भी मौक़िफ़ देने के लिए तैयार नहीं है। हमने डिवाइस से मौक़िफ़ जानने की कोशिश की कि आपने इस खवातीन के साथ ये काम क्यों किया। आपने उसके जो है 12,000 ऐसा से कफालत जो मुस्तहिक औरत है उसके 500 रुपये कटौती किए गए हैं। जी पैसा कटिया अथनि जंहिंजा पैसा कटिया अथनि उहे सभु परियल जेको वेठो आहे इंचार्ज आहे हिन सॼे नफ़री जो ऐं हिते जेको मुक़ररु आहे उहो तव्हां घणा पैसा कटिया अथनि भेण? 500 रुपया तव्हां खां कटिया अथनि तव्हां खां 500 रुपया कटिया अथनि तव्हां खां 500 रुपया कटिया अथनि तव्हां हुकूमत खां मुतालबो कयो था त तव्हांजा पैसा पूरा तव्हांखे मिलणु घुरिजनि। ठीकु 500 रुपया कंहिं कटिया आहिनि तव्हांजा कंहिं खां हलिया कंहिं खां पैसा कटिया अथनि जंहिंजा पैसा कटिया अथनि उहे सभु परियल जेको वेठो आहे इंचार्ज आहे हिन सॼे नफ़री जो ऐं हिते जेको मुक़ररु आहे उहो तव्हांखे वठाए थो ॾिए। बिल्कुलु ईमानदार ऑफिसर आहे तव्हांखे वठाए थो ॾिए। अॼु तोखे पैसा हुतो वञ उहे पुलिस जे एहलकार खे ॿुधाईंदो वञ मुंहिंजा पैसा कटिया अथई। यार तू गवर्नमेंट मुलाजिम आहीं, तू छो थो इहो कमु करी? बाबा मूंखे कुझु बि न खपे, मां जी इज़त उन ॾींहुं तो न कई। जेका पैसा कटिया अथनि अचंदा वञो तव्हांखे पैसा ॾिए थो। तुंहिंजा पैसा होॾो फिरी वेंदा जंहिंजा पैसा कटिया अथनि उहे फिरी वञो। शनाख्ती कार्ड ॾेखारे पैसा ॾेखारियो। जी नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सहाफ़ी मुक़द्दर बलोच ते जेको हमिलो थियो आहे उन ते सहाफ़ी बिरादरी ॾुख ऐं नाराज़गी जो इज़हार कयो आहे। इन बारे में वधीक ॿुधूं था लियाकत चांडियो खां। जी लियाकत चांडियो। अस्सलाम वालेकुम साथियों, जेको ही GNN जे टीम ते जेको हमलो थियो आहे जो मुक़द्दर बलोच ते ॿियनि ते इंतिहाई जेको ॾुख जी ॻाल्हि आहे। हिन ॻाल्हि जो वॾो शॉक लॻो आहे। ईअं त तमामु वॾा मसइला वधी रहिया आहिनि सहाफ़ियुनि ते हमला ऐं जेके जिन हमलो कयो आहे इहे सभिनी खे मशहूरु आहे इहा ॻाल्हि त इहे जेको सो प्राइवेट माण्हू उते रखियल ऐं इहे जेको सो माना भत्ताखोर माण्हू इन्हनि जे लाइ असां DIG हैदराबाद SSP जामशोरो खां अपील था कयूं जेको पुलिस जे माण्हू गॾिजी उन्हनि माण्हुनि सां जेको हमलो कयो सहाफ़ियुनि ते इन सख़्ती सां नोटिस वरितो। सबको न्यूज़ लियाकत अली चांडियो।